वेझो वोम वाट खे कह जुदां कुवाट। हिक वाट जेका सोली ऐं सिधी आहे, उन वाट ते का बि तकलीफ़ को बि ज़ियान न आहे, का बि जिदोजहद को बि ॾुख न आहे। ॿी वाट आहे कुवाट जेका ॾुखी तकलीफ़ुनि वारी वर वकड़नि वारी सख़्त पहाड़ी वाट आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई वाट बजाए उन कुवाट ते हलण जी तलक़ीन करे थो, छो त उहो ई इंसान पंहिंजे मक़सद हासिल करण में कामयाब थींदो जेको मेहनत ऐं कशालनि वारो रस्तो इख्तियार कंदो। उझी मंझां आट आदेसी थी आओ तूं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमाए थो त जॾहिं तूं उहो मेहनतुनि कशालुनि ॾुखनि ऐं ॾाखड़नि वारो रस्तो अड़ंगींदे त आदेसी यानी कामयाब इंसान बणिजी सघंदे। शाह साईं पंहिंजे पैगाम में कामयाब ज़िंदगी गुज़ारण जो रस्तो ॾेखारियो आहे, जंहिं ते हली असां कामयाब थी मंज़िल माणे सघूं था। वेझो वोम वाट खे कहिजॾांहुं कुवाट। उझी मंझां आट आदेसी थी आ तूं।